नाज़रीन, सांगड़ शहर में बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गोॾे जेॾो पाणी भीजी वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था सांगड़ मां नादिर बुर्दी जी हीअ रिपोर्ट। सांगड़ शहर में गुज़िरियल 2 ॾींहंनि जी बरसात तबाही मचाए छॾी। बरसात सबबि सांगड़ शहर जा हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची वञण करे वार्ड नंबर 10 डेपर कॉलोनी, गुलशन कमाल खान, गुलशन सावण खान कॉलोनी जे रवासियुनि जे घरनि में बरसाती पाणी दाख़िल थियण करे उते जे रवासियुनि पारां लटपलाण करण ते मजबूर आहिनि। होॾां 2 ॾींहंनि जी बरसात दौरान बेघर थियल इलाइक़े वासियुनि पंहिंजा वीचार मेरान टीवी सां वंडी ते चयो त बरसात ॿुॾी आहे, चौधारी जी मींहुं खयो आहे, हिन पासे मींहुं हिन पासे मींहुं, चौधारी मींहुं घर किरी आहे, पूरे विच में बरसात ॿुॾी आहे। को असांखे पुछण वारो न आहे। असां बीमार थियूं, असीं वञूं किथां? तव्हां ॾिसो, पाण ॾिसो त रस्तो ॾिसो आहे, हिन पासे पाणी, हिन पासे पाणी, हिन पासे पाणी, वञूं किथां? ये हालत तव्हां पाण ॾिसो पिया सरज़मीन ते। असांजा हीअ हाल न नाली आहे, न गटर आहे, न को असांखे सहूलियत न आहे। पाणी आहे तमामु घणो, ॿार बचो हिन पाणी मां निकिरंदो, हर शइ न जमायत थी पुछे, न PPR था असांखां पुछनि, वोट नारे महिल हर माण्हू असां वटि गॾु थी वेंदो आहे। एतिरो हींअर हुननि खे नथो सोचणु खपे त यार असीं हिन खां पुछूं, हीअ बि इंसान था हिते रहनि, जानवर त असीं न आहियूं। बीमारी अॻे असां वटि अॻे चकर माण्हू मरियो, असां लाश टाली ते कढायो, ट्रैक्टर ते कढायो। असांजो खलीफ़ो पीर साहिब जो खलीफ़ो आहे अली गुलाम निज़ामणी, उहो पुछणु आयो आहे, सैदगाना या मुराद लिया केर बि असां ॾे नथो अचे। असांखे हाणे छा कयूं, वरी वोट जेॾी महिल थींदा उन महिल रसी वेंदा। पाणी सफ़ा असांजे घरनि में दाख़िल पियो थिए। हाणे त असां बल्दिया चेयरमैन वियासीं, भाई पाणी जेका असांजा सफ़ा ख़राबु सूरत हाल थी वई आहे, महिरबानी कयो असांखे पाणी कढाए ॾिनो वञे। त चई ठीकु आहे, ऐं विज़िट कयां थो तव्हांजी कॉलोनी जी, ऐं पाणी कढाए था ॾियूं। आयो 1500 रुपयो डीज़ल मस साड़ियो हूंदो, त 2 मिंट ट्रैक्टर लॻाए पंहिंजो बिल सिधो करे ऐं वापसि ट्रैक्टर कढी हलिया विया। असांजे पाणी रहंदो ई राति वारी बरसाति खां पोइ ॾाढे घरनि में दाख़िल थियो आहे। रोड जो जेका सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, बिल्कुलु ई हाणे रोड ते पाणी अची वियो आहे। रुगो माना गला अॻिते ॾिसियो हलियो वञे, पाणी जेको सॼो बीठो आहे असांजे घरनि में, ॾिसो पाणी अची मौजूदु थी वियो आहे। पाणी जी का सूरत हाल निकिरण जी इजाज़त कोन्हे। हिननि चवंदा बसि असां ॾिसी हलिया वञनि था। हू पाणी जो नालो जेको गटर नाला वहंदा उहे बि असां ॾे था अचनि। बरसात दौरान बेघर थियल इलाइक़े वासियुनि मूजिबि त 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि। बरसात बाद केरु खेर बि लड़ी न आयो आहे, न खेनि वरी कंहिं सार लधी आहे। हुननि आला क़यादत खां मुतालबो कयो आहे त शहर में मौजूदु पाणी निकासी जो अमल जल्द करायो वञे त जीअं शहरी कंहिं सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन टीम सां गॾु नादिर बुर्दी, मेरान टीवी न्यूज़ सांगड़।